नाज़रीन, पन्नो आकिल जे पिताफ़ी बिरादरी जी हिकु धुर सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। हिननि एहतजाज कंदे चयो आहे त ज़मीनी तकरार सबबि पिताफ़ी बिरादरी जी ॿिए धुर संदनि घरनि ते हमिलो कयो आहे ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे जेके सखर में अस्पताल में दाख़िल आहिनि। वधीक चओ त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। सिर्फ़ असांजी मुखालिफ़ जेका आहे असांजे घरनि ते कब्ज़ा ऐं ज़मीन ते कब्ज़ा कयूं वेठी आहे, उहे बि पिता जी बिरादरी जा आहिनि। उहे चवंदा आहिनि कि घरनि ते बि कब्ज़ा कयूं ऐं ज़मीन ते बि कब्ज़ा कयूं। राति कल्ह शाम जो हमला करे असांजा 3 मुड़ुस शदीद ज़ख़्मी करे विधा अथई, शदीद ज़ख़्मी जेके अञा ताईं बेहोश पिया आहिनि। घरनि मौत पटियो, असां तव्हांखे जान थी ईंदासीं, ईअं न थींदासीं 7 लख ॾियो 10 लख ॾियो, ईअं धमकियूं अथनि पैसनि जी असांखे घड़ी घड़ी डेली असांजे घरनि जे हमिलो धक कयां अथव असांखे, छोकिरा अस्पताल पिया आहिनि असांजा ऐं पुलिस ॾे वञूं था असांजी का एफ.आई.आर नथी लॻे, न फरियाद थी वठे असां खां। असां नंढड़ा बच्चा असां बच्चनि जी क्यों इन्हनि खे ॾियण जी क्यों साईं, असां अहिड़ा परेशान, महिरबानी कई वञे इहो ऐसा जो लथो वञे साईं ड्यूटी। एहतजाज कंदड़नि निट हड़ोस में पाक किताब खणी इहो मुतालबो कयो आहे त संदनि सां ज़ुल्म कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। कैमरामैन आगा शोएब पठाण सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध टीवी न्यूज़ सख।